अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर जेको आहे त टाइम जेको थियो आहे तक़रीबन 9:45 थियो आहे। सुबुह सवेरे जेको आहे धुंध में ॾिसण में जेका हद निगाह हुई सो जेका हुई त तक़रीबन 50 खां 60 मीटर अंदाज़न एतिरी हुई। हाणे जेका आहे उहा हिन टाइम हिन वक़्तु जेका आहे उहा बि घटिजी करे तक़रीबन 20 खां 30 मीटर रहिजी वई आहे। यानी कि धुंध अञा बि शदीद क़िस्म जी जेका त हेठि लहे थी पई, किरे थी पई। हीअ ॾिसी सघो था पिया हद निगाह जेका आहे त केतिरी क़दुरु जेका आहे घटिजी वई आहे। आस पास जूं जेके आहिनि त जॻहियूं जेके आहिनि उहे बि कोन नज़र अचनि पियूं, जेके बिल्कुलु क़रीबन हाणे हीअ तक़रीबन 20 खां 30 मीटर जॻह आया त ॾिसी सघो था पिया केतिरे क़दुरु घटि नज़र अचे थी पई। हीअ ॾिसी सघो था पिया। हाणे हिते मां बीठो आहियां बंदि ते पटड़ियुनि वटि, त हिते साम्हूं दरगाह आहे कमाल शाह बादशाह अलमारूफ़ लाखा पीर, जेका बिल्कुलु बि कैमरा में ॾिसी सघो था पिया धुंधलो, बिल्कुलु धुंधलेपन में जेका आहे त नज़र अचे पई। त यानी कि मां बराह रास्त पंहिंजी नज़रनि सां ॾिसां त बिल्कुलु घटि नज़र अचे पई। त हिते कैमरा जी निगाह आहे उहो ॾेखारियांव थो, मां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिसां न त बिल्कुलु वाइट जेको टकर आहे उनजो उहो नज़र अचे थो। बाक़ी जेके मथे वणकारी आहे या जॻहियूं आहिनि उहे बिल्कुलु नज़र नथियूं अचनि। हीअ ॾिसी सघो था पिया। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके मुसाफ़िर जेके हज़रात आहिनि बाय रोड सफ़र कनि था या ट्रेन ते सफ़र कनि था त अल्लाह साईं उन्हनि खे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे। अल्लाह साईं उन्हनि खे हिफ़ाज़त पंहिंजे सफ़र ॾांहुं पहुचाए।